भाई इमदाद लाखिर ऐं कैमरामैन दोस्त असांजो इम्तियाज़ सुरई। ओ कहिड़े तुंहिंजी दोस्तीअ मूंसां ख़बर कान पवे थी। ओ छह महीना सारन लही थो कम को पवई थो झट पुजी थो हुअ त यादि न आयो हुअ त यादि न आयो ओ बस असां चरिया अगर जे महफ़िल वणी आहे त हिकिड़ो हथ मथे करे नारो ॿुधायो नारा किस्म जो तुम आही ओ दिल वारन खे याद कबोवा केड़े किस्म जो तुम आही ओ दुख सुख जो भी कोन पुछी थो हमको पवई थो झट पुजी थो जवारो ही माहू ओ सो लगिला कत समझी वयो आई बा जामन अली लाकर जी इसमें फरमाइश अरे इमदाद लाकर ओ सो लगिला कत समझी वयो लालच वारो ही मारू ओड़े पाड़े में अची वही थो कम को पवई थो झट पुजी थो